रहड़की ऐं भर पासे वारनि इलाक़नि जे एहसास किफ़ालत सेंटरनि ते मुस्तहिक़ औरतुनि जे पैसनि मां ग़ैर क़ानूनी कटौती जारी आहे। इंतिज़ामिया तमाशाई बणियल आहे। एहसास प्रोग्राम जे पैसनि मां ग़ैर क़ानूनी तौर ते क़िस्त मां 2000 रुपया कटौती मामूल बणियल आहे। उन सिलसिले में मुस्तहिक़ औरतुनि दाहींदे चयो आहे त सेंटरनि ते 2000 खां 2500 रुपया कटिया पिया वञनि। न पुलिस दांह ॿुधण लाइ तयारु आहे, न ई एहसास किफ़ालत जो अमलो दाद रसी थो करे। मुस्तहिक़ औरतुनि चयो त प्रोग्राम जे मॉनिटरिंग करण जो फ़र्ज़ एहसास किफ़ालत प्रोग्राम जे अमले जो आहे, पर अमलो एजेंटनि सां मिलियल आहे। हिननि आला अख़्तियारनि खे घुर कई आहे त ग़ैर क़ानूनी कटौती कंदड़ एजेंट ऐं मुलविस अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾिनो वञे।